ओ यारी मुझी कबूल कर या छड़े वन ईज़लो, यारी मुझी कबूल कर या छड़े वन ईज़लो। सिधी गाल सोना सिधो आए फैसलो, यारी मुझी कबूल कर या छड़े वन ईज़लो, यारी मुझी कबूल कर या छड़े वन ईज़लो। जी गोदरा जी खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। आज का नाम छा पियो चए? तो भी मूंखे ॾेई छॾिया सूर आहिनि बेवफा ॾे सूर आहिनि बेवफा। तो भी ॾेई मूंखे छॾिया सूर आहिनि बेवफा सूर आहिनि बेवफा। मोहबत में तो ॾिनो आसिरो आहे चलो, यारी मुंहिंजी कबूल कर या छॾे वन ईज़लो, यारी मुंहिंजी कबूल कर या छॾे वन ईज़लो। जी गोदरिया मुर्शिद हनी बुल्लो जेको मुंहिंजो किरदार दोस्त आहे ऐं शाइर यार मोहम्मद जो बि दोस्त आहे। ॾिसी नाले वारे मिसरा में छा थो चए? हाणे बुल्लो हनी पुछे तूं कीअं नथो यारी रखी, तूं कीअं नथो यारी रखी। हाणे बुल्लो हनी पुछे तूं कीअं नथो यारी रखी, तूं कीअं नथो यारी रखी। शहर में रहणो अथई त करे असांजो को दिल। खुशखबरी जीअं त असां वटि शादी मंगणी तोहर सालगिरह ऐं ॿियनि खुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सहरा लाॾा असां खां ठहिरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में। उन सां गॾोगॾु नात हमद नुहा ऐं कलाम सियासी गीत ऐं पंहिंजे नाले सां शाइरी ठहिराए सघो था। वधीक राब्ते लाइ मोबाइल नंबर 03352517858 0335 25 17 858। यारी मुंहिंजी कबूल